नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में रागी फ़कीर अला ॾिनो निज़ामाणी जी 3 वरसी मल्हाई वई। तक़रीब में शानदार भेटा पेश कई वई। इन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था भिटशा में मोहम्मद जुमन चौहान जी इन रिपोर्ट में। भिटशा में रागी फ़कीर अला ॾिनो निज़ामाणी जी 3 वरसी मल्हाई वई। तक़रीब में शानदार भेटा पेश। वरसी तक़रीब में फंक्शन लीग अॻवान नसीर मेमन, सरदार अयाज़ मेमन, बिशारत लजवाणी, रशीद ॾेतो समेत सवें माण्हू शिरकत कई। मुंतकिल कयल तक़रीब जी शुरूआत तंबूरे जी तंद ते शाह जे कलाम सां कई वई। उस्ताद अला ॾिनो मेमोरी कमेटी तरफ़ां वरसीअ जे मौक़े ते मज़ार ते चादर चढ़ाए दुआ पिणु घुरी वई। फ़कीर अला ॾिनो निज़ामाणी पूरी ज़िंदगी में शाह जे राग ते वक़फ़ करे छॾियो। भिटाई जे राग में फ़कीर अला ॾिनो जी ख़िदमतूं निमाया रहियूं। अॻवान भिटशा जे लतीफ़ कॉलोनी में उस्ताद अला ॾिनो निज़ामाणी मेमोरी कमेटी तरफ़ां भिटशा लतीफ़ जे पारखो भिटाई जे राग खे वजूद वारे अंदाज़ में ॻाईंदे समाज सुधार खे इंसान दोस्त सवें सचाई जे अलमदार आताशी इंसान सूफ़ी मुंश फ़कीर मरूम अला ॾिनो निज़ामाणी जी 3 वरसी मुर्शिद घोड़ शाह लतीफ़ जे शहर भिटशा में मल्हाई वई, जंहिंजी सदारत फंक्शन लीग मुस्लिम लीग जे मरकज़ी अॻवान समाज सुधार नसीर मेमन कई। मुंतकिल कयल तक़रीब में अब्दुल रशीद ॾेतो, पीर मुनवर अली, सरदार अयाज़ मेमन, फ़कीर मंज़ूर ख़ासकेली, प्रोफेसर बिशारत लजवाणी ऐं ॿिया उस्ताद अला ॾिनो निज़ामाणी जा शागिर्द ऐं शहरी बि वॾे अंग में मौजूदु हुआ। वरसी तक़रीब जे मौक़े ते सुबुह खां शाम देर ताईं भिटाई जी राग फ़कीर पारां तंबूरे जी तंद ते शाह जो कलाम पेश कयो वियो, जॾहिं त अॼाणे तक़रीब उस्ताद अला ॾिनो जे फर्ज़ंद फ़कीर अमीर अली कंदो। जीअं त सभिनीनि सिॼणनि जो पुराइतो आहियां जो तव्हां मुंहिंजे वालिद जी वरसीअ में शिरकत करे असांजो माहौल मथां कयो। मुंहिंजो वालिद आदर्शी इंसान हो ऐं इंसानियत सां प्यारु कंदो हो, असूलनि वारी ज़िंदगी गुज़ारण जो क़ाइल हो, कूड़ ऐं मुनाफ़िक़ जे ख़िलाफ़ हो, शाह जे राग ॻाइण खे इबादत सम्झंदो हो। जी मां ॿुधायो अॼु उस्ताद जी वरसी ते 27 जमाअतुल अवल ते ॾुखंदो दूर थिए वेठे जिनी वटि भिटशा में संदसि आंगन ते असीं मल्हाए रहिया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।